सखर में रिपोर्ट कर रहा है हफीज़ लाशारी सैद कुमील हैदर शाह चेयरमैन ज़िले काउंसिल सखर गोठ अनवरपुर कुंदरा में धारे जा बिरादरी वटि पहुंची ईद वारी रात 4 सगा भाइर बेगुनाह क़त्ल थींदड़नि जे वारसनि वटि पहुंची अज़रख़्वाही कई, जिते मक़तूलनि जे चाचे पुलिस एहलकार वाजिद अली धारे जो शिकायतूं कने चयो त असां सां वॾो ज़ुल्म थियो आहे। असांजी ईद जो ख़ुशियूं मातम में बदिलजी वियूं। 4 नौजवान क़त्ल कया विया, पर अफ़सोस जो हिन वक़्त ताईं पुलिस कातिल गिरफ़्तार न कया। कुंदरा पुलिस असां सां को ताउन नथी करे ऐं इंसाफ़ नथो मिले। कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि, पर पुलिस खे इतला कयूं था त हिकु कलाक बाद अची थी उन वक़्त ताईं कातिल हलिया वञनि था। एक नौजवान ज़ख़्मी हालत में अस्पताल दाख़िल है, उन जी इलाज जी सख़्त ज़रूरत है। जंहिंखां पोइ सैयद कुमील हैदर शाह अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त यकीन ॾियारियो त कल्होड़ा बिरादरी जे चङे मुड़ुस सां ॻाल्हायूं था ऐं SSP सां पूरी मामले ते राब्ते में आहियां। जल्द कातिल गिरफ़्तार कया वेंदा ऐं अव्हां सां इंसाफ़ कयो वेंदो। ज़ख़्मी खे इलाज जी जेका ज़रूरत हूंदी उन इलाज करायो वेंदो।